अल्हम्दुलिल्लाह नहमदुहु व नस्तईनुहु व नस्तगफिरुह व नु'मिनु बिही व नतवक्कलु अलैहि ونعوذ بالله من شرور أنفسنا ومن سيئات أعمالنا من يهده الله فلا مضل له ومن يضلله فلا هادي له ونشهد أن لا إله إلا الله وحده لا شريك له ونشهد أن سيدنا ومولانا ومرشدنا ومحبوب قلوبنا محمدا عبده ورسوله أرسل رسوله بالحق بشيرا ونذيرا وداعيا إلى الله بإذنه وسراجا منيرا أما بعد فأعوذ بالله من الشيطان الرجيم بسم الله الرحمن الرحيم ولله على الناس حج البيت من استطاع إليه سبيلا ومن كفر فإن الله غني عن العالمين صدق الله وصدق رسوله النبي الصادق الأمين ونحن على ذلك لمن الشاهدين والشاكرين والحمد لله رب العالمين दोस्त वेंदा वञनि ये जाबलू ज़मीन आहे जाते बि तव्हां रुमाल विछाए या ईअं ई वेहंदो त मिटी वग़ैरह न लॻंदी सब दोस्त वेही रहन अल्लाह बरकत फरमाई दो। ये मकसद है कि दुनिया से जहालत दूर हो जाए। आमीन जो बुलंद आवाज। ये मकसद है कि दुनिया से जहालत दूर हो जाए। कलामुल्लाह से हर मुस्लिम का दिल पर नूर हो जाए।
न रह जाए कोई दुनिया में नाफरमान मोहम्मद का। हम सब की यही दुआ है अगर मंजूर हो जाए। कोई मिले या न मिले बस मुस्तफा ही मिले। वो चीज मिले जिसके मिलने से खुदा भी मिले। दुरूद शरीफ अल्लाहुम्मा सल्ली अला मुहम्मदिन व अला आलि मुहम्मद कमा सल्लैता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। चौथे सिपारे सूरत आल इमरान जी हिकिड़ी आयत अवांजे साम्हूं तिलावत कई वई आहे। अल्लाह ताला खां दुआ है अल्लाह रब्बुल इज़्ज़त हक़ सम्झाइण ऐं हक़ सम्झण जी तौफ़ीक़ नसीब फरमाए। सम्झण ऐं सम्झाइण खां बाद अल्लाह ताला अवां असां सभिनीनि खे अमल करण जी तौफ़ीक़ नसीब फरमाए। इन आयत में अल्लाह ताला एक अहम मसले जो जिक्र फरमायो आहे। वो मसलो आहे मसला हज। चूंकि हाजी सगोरा हज ते वञनि पिया, के मके मदीने पहुता आहिनि, के सफ़र में आहिनि, के तैयारी में आहिनि। दुआ कयो अल्लाह ताला सभिनीनि जे सफ़र खे विख विख खे क़बूल फरमाए। अल्लाह ताला हवाई असांखे भी बार बार बैतुल्लाह जो तवाफ़, सफ़ा मरवे जा चक्कर, महबूब जे रोज़े ते हाज़िरी नसीब फरमाए। जीअं नमाज फ़र्ज़ आ, रोज़ो फ़र्ज़ आ, ज़कात फ़र्ज़ आ, ईअं हज भी फ़र्ज़ आ। जीअं अल्लाह से कुरान मजीद में फरमायो वलिल्लाहि अलन्नासि हिज्जुल बैति मन इस्तता इलैहि सबीला। फरमाई जंहिंखे एतिरी ताक़त ऐं वसीयत हुजे जो हितों मके मदीने पहुची भी सघे थो, मोटी भी सघे थो। 40 ॾींहं उते रहे थो त 40 ॾींहंनि जो ख़र्च पखो, जगहुनि जो किरायो, खाधे पीते जो इंतजाम, हितों जो 40 ॾींहंनि जे लाइ वञे थो त पोयरनि जे लाइ भी ख़र्च पखो अथसि। सेहत भी अथसि, हुकूमत जे तरफों भी काई रुकावट कान्हे। कुरान तो फरमा मन इस्तता इलैहि सबीला। जंहिंखे एतिरी ताक़त ऐं वसीयत हुजे उन जे मथां हज फर्ज़ आ, उहो जल्दी करे, देर न करे। वमन कफर फरमाई जा हज जो इनकार कयो त छाजो हज। हाजी कहिड़ो चङा आहिनि। असां ग़रीबनि जो हज नूरानी नूर ते आ, असां ग़रीबनि जो हज कलंदर लाल ते आ, असां ग़रीबनि जो हज बोदले बहार ते आ। कुरान तो फरमायो वमन कफर, जंहिं चयो इहो त सफ़ा काफ़र थी वियो। पर जंहिंखे पैसो भी आहे, ताक़त भी आहे, सेहत भी अथसि, पोइ भी हज ते नथो वञे त हाली ही ज़मीन वठां, हाली ही प्लाट वठां, हाली ही दुकान वठां, हज पिया थींदा। इएं पैसो भी ख़त्म थी वियो, सेहत भी ख़त्म थी वियसि। मुंहिंजे नबी फरमायो इहो मरंदो त मुनाफ़िक़नि जे मौत मरंदो। सो बाबा पैसो थी वञे त पहिरें नंबर ते इहो फर्ज़ लायो। हिन वक़्तु तक़रीबन 2.5 लाख सरकारी ख़र्च आहे। 5,000 पोइ भी उते मके में मोटाए था ॾियनि।
भला 50,000 ॿिया बि हुजनि, 3 लख जंहिं वटि हुजनि उन जे मथां हज फर्ज़। ऐं हिकिड़े वक़्त में जेकॾहिं हज फर्ज़ थी वियो, पैसा बि हुया, सिहत बि हुई, पोइ बि हज ते न वियो, पैसा ॿिए कम में लाए छॾियईं, हाणे इहो हज क़यामत ताईं चंबिड़ियल हूंदुसि, इहो फर्ज़ लहंदुसि कोन। जीअं कर्ज़ हूंदो आहे, कर्ज़ जे करे माण्हू पकिड़ियल आहे, इहो बि ख़ुदाई कर्ज़ आहे। जेसि ताईं पोयर अदा न कंदा, हज अदा न कंदा पीउ माउ जे तरफ़ां, तेसि ताईं इहे चंबिड़ियल। मथां चओ त हाणे त पैसो कोन्हे, हाणे मां बीमार आहियां, जंहिं वक़्तु तो वटि पैसो हुयो उन वक़्त में छो न वे? जंहिं वटि तो वटि सिहत हुई उन वक़्त में छो न वे? हाणे इहो तुंहिंजो उज़ुर क़बूल न आहे। हाणे हज फर्ज़ आहे, इहो चंबिड़ियल आहे, इहो फर्ज़ लहंदो। भली पैसो हाणे ख़तम थी वियो हुजेसि, भली हाणे सिहत न हुजेसि, जंहिं वक़्तु हुयो पैसो उन वक़्त में छो न वे? सम्झो था या न? तंहिंजे करे पर इहो फर्ज़ लाहिजे, ज़मीनूं पोइ बि थी वेंदियूं, प्लाट पोइ बि थी वेंदा। ऐं उलमा खां पुछी ॾिसो, हदीस में अचे थो हज जी उमिरि में जेतिरो ख़र्च कंदव अल्लाह ताला ॿीणी बरकत कंदो। 3 लख रुपया तव्हां ख़र्च करे जो हज ते, इनशा अल्लाह उन ई साल तव्हां वटि 3 लख ईंदा, 6 लख ईंदव। उमिरि ते 1.5 लख ख़र्च कयो, इनशा अल्लाह ओतिरा ई पैसा तव्हां वटि अची वेंदा। अल्लाह जे नबी फरमायो आहे जेकर चाहियो था त बरकत पवे त हज जी उमिरि कयो। ऐं हक़ीक़त में ही दुनिया जो जहान हले रहा जिन जे दुआउनि जे करे पियो। हर साल 40-50 लख पूरी दुनिया में हाजी सगोरा अचनि पिया। ऐं राति ॾींहं उते मके में मदीने में पंहिंजे लाइ, पाड़े वारनि जे लाइ, दोस्तनि जे लाइ, मिटनि माइटनि जे लाइ दुआऊं घुरनि पिया। वरी हिते मोटी था अचनि त हिते बि पिया था दुआऊं घुरनि। मुंहिंजे महबूब फरमायो, हाजी साहब जॾहिं हज तां वापसि थो मोटे, अल्लाह ताला उनखे गुनाह खां ईअं पाक करे थो छॾे ॼण हाणे अम्मा जे पेट मां ॿाहिरि आयो। ऐं फरमायूं 40 ॾींहं 40 रातियूं हाजी साहब जेका बि दुआ घुरे थो, अल्लाह हुन जे दुआ खे क़बूल कंदो आहे, हुन जी दुआ खे रब कॾहिं बि रद्द न कंदो आहे। हाजी हज तो वापस थियनि त पहिरें नंबर ते उन्हनि खां दुआऊं घुरनि। हाली पासपोर्ट त ठारायो, जीअं नमाज़ जे लाइ वुज़ू कबो आहे, हज ऐं उमिरि जे लाइ पासपोर्ट ठारायो। वुज़ू कबो माना नमाज़ पढ़बी, पासपोर्ट ठारायोसीं माना हाणे तयारी आहे। पासपोर्ट ठाराए पियो, रब खां दुआऊं घुरो। मां त सम्झां थो हिन वक़्तु जेके बि जलसे में वेठा आहिनि सभिनि वटि 3,500 हूंदा। पासपोर्ट जी क़ीमत 3,500, वधि में वधि 4,000। पासपोर्ट ठाराए रब खां दुआ घुरो, इनशा अल्लाह पासपोर्ट जी मुद्दत जे ख़त्म थियण खां अॻु में रब ज़रूर पहुचे। इहो मुजरब असांजो तजुर्बो। हज़रत मालिक बिन दीनार रहमतुल्लाह अलैहि, बाबा जेके बीठा हो वेही रहो, बीठा हो वेही रहो, वेही ॿुधण में मज़ो आहे। फरमाई मां हज ते पियो वञा, घोड़े ते सुवार हुयुसि, रस्ते में ॾिठुमि त हिकिड़ो मंडड़ो हाजी साहब, 2 पेर कोन हुयसि, 2 हथ कोन हुयसि, बाबड़ा ॾींदो मके पियो वञे। मालिक बिन दीनार फरमाए थो मां पंहिंजे घोड़े खे बीहारियुमि, उन मंडड़े हाजी साहब खे चयुमि अदा मूं वटि जा आहे, जेकॾहिं सफ़र करे मूं सां गॾु त तोखे मके पहुचायां। त उन मंडड़े माज़ूर हाजी साहब जेकी लफ़्ज़ चया उहे सोन जी पाणी जी लिखण जे क़ाबिल आहिनि। चई मौली साहब वञा थो यार खे परचाइण जे लाइ, वरी घोड़े ते चढ़ी डग करे लहे करे वञी उते पहुचा। तव्हां भली लहे करे वञी उते पहुचो, असां बाबड़ा ॾेई पंहिंजे यार खे परचाईंदासीं।
मालिक बिन दीनार फरमाए तो मां मक्के पहुतुस बैतुल्लाह जो तवाफ पियो कया ओ मंडड़ो मज़ूर हाजी साहब भी बांबड़ा ॾेई तवाफ पियो करे सफ़ा मरवो भी बांबड़ा ॾेई कयईं 8 जे ॾींहुं मिना जी बांबड़ा ॾेई अची पहुतुस या अल्लाह शैतान खे भी पथरियूं हयुम तव्हांखे ख़बर आहे 9 जे ॾींहुं शैतान खे पथरियुनि हणण खां बाद कुर्बानी कबी आहे कुर्बानी करे पोइ मथो कूड़ाए एराम लाइबो आहे उन मंडड़े हाजी साहब रब खां दुआ घुरी या अल्लाह जेको मुंहिंजे वस में हुयो मां कयुमि हाणे मूं वटि एतिरा पैसा कोन्हनि जो कुर्बानी जो जानवर खरीद करे कुर्बानी कया मथो कूड़ा एराम लाया या अल्लाह उन कुर्बानी जे जानवर जे बदले में जान हाज़रा कबूल फरमा हाजिन सगोरन चयो बस ये लफ्ज चई यार किरियो वनी जुबान ते कलमो जारी थियस दम परवाज थियस सो जेको वसो हुजे वो त माण्हू करे आवे जुल्फकार अली नक्शबंदी खुतबा दे फकीर में हिकिड़ो वाक़ियो लिखियो लाहौर में हिकिड़ो ग्वालो हुयो ग्वालो सम्झो था नी ॾोहो जेको माल ॾोहंदो आहे मेयूं ॾगियूं उन ग्वाले खे अचे दिल में बैतुल्लाह जी मोहब्बत रोज़े रसूल जी सिक सतायो माण्हुनि खां पुछा पियो करे त मके कीअं वञिबो मदीने कीअं पहुचबो चऊं बाबा लाहौर स्टेशन खां ट्रेन में वेहबो कराची कैंट स्टेशन लहबो उतों वरी टांगा खणंदा मदीनतुल हुजाज पहुचाईंदा उतों वरी सफ़ीन जहाज आहे उन में चढ़बो जेको जिद्दे पहुचाईंदो जिद्दे खां मको मके खां मदीनो वो लाहौर जो ग्वालो बिना पैसे जे बिना पासपोर्ट ऐं शनाख्ती कार्ड जे अॼु लाहौर जे स्टेशन ते पहुतो जेके ट्रेन में वेहन चवेनि यार मां मके वेंदुसि मदीने वेंदुसि माण्हुनि जो त ई चरियो आहे 2 ॾींहं 3 ॾींहं त उते पे स्टेशन ते घुमियो फिरियो केरु खणेसि ई न हिनखे न टिकेट जा पैसा न पासपोर्ट न शनाख्ती कार्ड 3 ॾींहनि खां बाद हिकिड़े टीटी खे रहम अची वियो चईंसि पोएं गाॾे में वेहो कराचीअ ताईं मां पहुचायईं थो अॻिते रब मालिक बिना पैसे जे मानी बो खाराईंदो हलियुसि कराची कैंट स्टेशन जे लाथईंसि वरी उतों पियो माण्हुनि खे चवे यार मां मके वेंदुसि मदीने हाजी सगोरा वञनि पिया उन्हनि जो सामान रखी टांगे ते उन्हनि हाजिन चईसि मदीनतुल हुजाज तोखे असीं पहुचायूं था अॻिते अल्लाह मालिक ठही पोइ मदीनतुल हुजाज अची पहुतो हाणे जहाज में कीअं वेहे पोइ इहे कूली थींदा उन कूलीअ खे चई त या वर्दी मूंखे ॾे हाजिन जो सामान जहाज में मां थो रखां पैसा तूं वठी कूलीअ जो भेण वाह जो कमु थी वियो पंहिंजी वर्दी लाइ हिनखे ग्वाले खे ॾिनई पाण कुर्सीअ ते टंग टंग ते चाढ़े ऑफिसर थी वेही रहियो हाजिन जो सामान हिन ग्वाले जहाज में रखियो जंहिं महिल सॼो सामान पूरो थी वियो त उहा कूली वारी वर्दी लाहे ॿिए कूलीअ खे ॾिनई पंहिंजी गोॾ जी कमीज़ पाए अंदर ई वेही रही छो त पुछा थींदी आहे गेट ते पासपोर्ट जी टिकेट जी ही गेट खां अंदर हलियो जहाज हलियो हिन वटि रुपयो बि खीसे में कोन्हेसि न पासपोर्ट न शनाख्ती कार्ड ख़ुशीअ में कर महिल जहाज जे कड़े कमरे में कर महिल कड़े कमरे में हिकिड़े हाजी साहब सां दोस्ती थी वियसि पोइ हुनखे चई यार जंहिं महिल जिद्दो पहुचे त मूंखे ॿुधाइजांइ रात जो 3 बजे जिद्दे जूं बत्तियूं ॿरनि पयूं उन हाजी साहब चयोसि इंशाअल्लाह फजर जी निमाज़ असां जिद्दे पढ़ंदासीं इहे जिद्दे जूं बत्तियूं हनि जीअं जो हाजी साहब ईअं चयोसि त हुन ग्वाले जहाज मां विच समुंड में टप ॾिनो
अरे ही छा थियो, हुन कंहिंखे ॿुधायो बि कोन त मतां सम्झनि त हिन धिको ॾिनो आहे। बसि हू माठ रहियो, जहाज़ वञी जिदे पहुतो। 8 ॾींहं त हाजी साहब उते रहंदा, हुननि जा चेकअप थींदा, तफ्तीश थींदी। हाणे त रुगो 3 कलाक जिदे एयरपोर्ट ते बीह हूंदा त अरबनि खे गारियूं ॿिया त रहम कोन थो अचे। अॻे 2-2 साल 3-3 साल लॻी वेंदा हज जे सफ़र। हज़रत साईं ताज महमूद शाह अमरोटी रहमतुल्लाह अलैह वटि हिकिड़ा हाजी साहब आया दुआ जे लाइ। साईं दुआ घुरो, असां हज ते वञूं था पैदल। साईं जन दुआ घुरी, फरमायूं पुट रस्ते में हाथीअ जो गोश्त न खाइजो। अलाह वारनि जी नज़र त ॾिसो। ओए हाजी सगोरा हज ते वञनि पिया, रस्ते में सामान सॼो ख़तम थी उन खाधे पीते जो, बुख पिया मरनि। पोइ हाथीअ जो हिकिड़ो बच्चो हो। उन्हनि हाजिम सगोरनि चयो बाबा इनखे कुही करे खाओ। हिकिड़ो हाजी साहब हो, उन चयो बाबा साईं अमरोटीअ झलियो त हाथी जो गोश्त न खाइजो। चई बाबा साईं अमरोटी त झलियो त ईअं न खाइजो, हराम आहे, अॼु त बुख लॻी आहे, न खाईंदासीं मरंदासीं। अल्लाह साईं इजाज़त ॾिनी आहे, फमन इस्तुर्र फी मखमसतिन गैर मुतजानिफिल लिइस्म फइन्नल्लाह गफूरुर रहीम। जेकॾहिं को बुख में मजबूर थी पवे, बेहाल थी पवे, पोइ हाथी जो गोश्त खाए, ड्रौ करे न खाए, एतिरो खाए जो ज़िंदा रही सघे। रफ़ मथो मां इहो गुनाह माफ़ करे छॾींदुसि। सो हुननि चयो बाबा मजबूरी आहे। हुन चवनि बाबा साईं अमरोटी झलियो। आख़िर हू हाजी मुड़िया कोन, हुन हाथीअ खे कुठऊं, हुनजो गोश्त बाहि ते पचायूं, गोश्त खाई सुम्ही पिया। हाथनि खे जो ख़बर पई बचे जी तलाश में निकिती। सिंघंदी आई जिथे हाजी साहब सुता पिया। उन्हनि हाजिन जे पेट ते सुंड रखी करे सिंघियई। पोइ जंहिं जे पेट में हाथी जो गोश्त हो, उन हाथ उन्हनि हाजिन खे सुंड में वठी पेरनि जे हेठों ॾेई करे उन्हनि खे चीरे फाड़े मारे छॾियो। ही हाजी साहब जा गोश्त न खाधो, उन जे भरिसां जो आई, उनखे जो सिंघियई त उन जे पेट में गोश्त कोन हो, उनखे छॾे ॾिनई, बाक़ी सभिनी खे मारे। अहिड़ा वाक़ियात थींदा हज जे दौरान। माना एॾो हज ॾुखियो हूंदो हो, पर जॾहिं महिल हुते मके पहुचंदा हुआ, मदीने पहुचंदा हुआ, बैतुल्लाह ते नज़र पवंदी आहिनि, रोज़े रसूल खे ॾिसंदा हुआ त सभु थकियल ई। पोइ हाजी साहब चए थो असां मके पहुतासीं, मके खां मदीनो, मदीने में वरी मके आयासीं, 6 महीना लॻी विया। हज थियो। हज खां बाद मां बैतुल्लाह जो तवाफ पियो कयां, ॾिसां त हिकिड़ो हाजी साहब जुब्बो पातो पियो आहे, अरबन वारो इहो ॻाढ़ो रुमाल, मथे में नोग पातल। अञा जो घूरे ॾिसां त हो ग्वालो जंहिं समुंड में टप ॾिनो हो। अड़े तूं हिते कीअं पहुते? असां त सम्झोसीं त तूं मरी वएं, मच्छूं तोखे खाई वयूं। पोइ तवाफ कयोसीं, पोइ मूंखे बाह मूं पकड़े हुन ग्वाले जी, हलिया त मां तोखे पंहिंजी कहाणी ॿुधायां। पोइ हाजी साहब चए थो असां मके बैतुल्लाह मां निकितासीं, गाॾी बीठी, गाॾी में वेठासीं, गेटनि मां ईअं घुमंदा घुमंदा ॾिठोसीं त हिकिड़ो बंगलो आहे, हुनजो गेट खुलियो। गाॾी अंदरि बंगले में सोफ़ा सेट पलंग पिया आहिनि। यकदम पाणी अची वियो, फ्रूट लॻी विया, मानी लॻी वई, चांहि पीतीसीं। मां हैरान थी वियुमि, 6 महीने में ॼण हितां जो रहाकू थी वियो। मानी खां बाद मां चयोमांसि पंहिंजी कार गुज़ारी त ॿुधा। उन ग्वाले चयो त अल्लाह जे घर जी मोहबत हुई, न पैसो न पाई, न पासपोर्ट, न शनाख्ती कार्ड। 3 ॾींहं लाहौर जे स्टेशन ते बि धिका खाधमि। हिकिड़े टीटी खे रहम अची वियो, उन बिना किराए जे अचे कराची कैंट स्टेशन पहुचायो। उतों हाजी टांगे ते वञनि पिया, उन्हनि जो सामान खणी टांगे ते रखियुमि।
उन्हनि खे रहम अची वियो। उन्हनि बिना किराए जे अचे मदीनतुल हुजाज पहुचायो। उतां कूलीअ जी वर्दी पातम, हाजन जो सामान जहाज़ में रखियुमि। पछाड़ीअ में उहा वर्दी कूलीअ खे मोटाए ॾिनमि। गोॾ ऐं कमीज़ पाए अंदर ई वेही रहियुसि। पोइ तोखे चवां पियो त जिदो अचे त मूंखे ॿुधाइजांइ। तो चयो इहे जिद जूं बतियूं आहिनि, सुबुह जो पहुचंदासीं। मां दिलि में सोचियो त मूं वटि का शइ कान्हे, का न टिकेट, न पासपोर्ट, न शनाख़्ती कार्ड। जहाज़ मां लहण ई कोन ॾींदा। उतो ई वरी साॻो कराची मोटाईंदा। पोइ दिलि में चयुमि त इन ज़िंदगी खां मके ऐं बैतुल्ला जी मोहबत में मौत भलो आहे। जेकर ज़िंदह हूंदुसि त बैतुल्ला खे ॾिसंदुसि, न त इन सफ़र में मौत भलो आहे। चई हाजी साहब पोइ समुंड में टप ॾिनुमि। पोइ ख़बर कान पई। समुंड जे छोलनि लोड़े लोड़े अचे किनारे ते पहुचायो। 3 ॾींहं 3 रातियूं उते पियोसि पियो। पाणी निकितो मुंहिंजे पेट मां। होश आयो। पोइ समुंड जो किनारो वरितुमि। लोह जी गिर लॻल हुई। ॾिठुमि त हिकिड़ी जाते हिकिड़ो हमराह ढगी पियो ॾोहे, हथ में लठो हुजेसि। उनजी घरवारी खे हथ में गिलास हुजे। ढगी पिया ज़ाल मुड़ुस ॾोहनि। अधु गिलास ॾुधऊं त ढगीअ इट हयनि, अधु गिलास हारजी वियुनि। मां इशारो कयो मान त मां ॾोहो आहियां। दर खोलियो त मां तव्हांखे ढगी ॾुही। पोइ हुननि दर जो खोलियो। मां जो ढगीअ जे पुठीअ ते हथ लाथुमि त ढगी बि सम्झी वई त को जवान पहुची वियो आहे। बसि बीह रही बिना वंग जे वॾी चोरी खीर जी ॾुही ॾिनी। ॾाढो ख़ुशि थिया। उहो जहाज़ जो ऑफिसर, उनजी घरवारी। पोइ हुननि चयो अलाह असांजी मदद कई आहे। उन्हनि खे रब पुटड़ो ॾिनो। अॻे सरकारी खीर कोन हूंदा। पोइ उन माईअ पंहिंजे पीउ वटि ढगी घुराई। चई 15-20 ॾींहं मां हुन ढगी जी ख़िदमत कयमि। हू बि ॾाढो ख़ुशि थिया। उन ऑफिसर मुंहिंजो पासपोर्ट बि ठारायो, शनाख़्ती कार्ड बि ठारायईं। मां चयोमांसि यार हिननि ढगियुनि खे त छॾे, मां हिते आयो आहियां। महिरबानी कर मूंखे मके पहुचा, मदीने पहुचा। उन ऑफिसर चयो घबरा न, तोखे कानून सां हुते पहुचाईंदासीं। पोइ उन माईअ जे पीउ जो वाड़ो हुयो मके में। माई पंहिंजे पीउ खे चयो बाबा असां वटि हिकिड़ो ॾोहो आयो आहे, वॾो तजुर्बो अथसि, ॾाढो ढगीअ जी ख़िदमत थो करे, पाण बि खीर थो पीए, असां बि पियूं था, बचिड़ो बि खीर पी ड्रॉ थो करे। त उन पीउ चयसि पुट इन ग्वाले खे हेॾे मोकिलियो, तव्हां ॾे हिते खीर पहुचाईंदा। चइबो मुंहिंजे लाइ गाॾी आई, गाॾी खणी वञी मके पहुचायूं, वरी उते बि ढगियूं साम्हूं अचे ढगियुनि जी ख़िदमत कयमि। हमराह खे वॾो नफ़ो थियो, मां तजुर्बेकार। मां चयोमांसि यार मां त इहे ढगियूं लाहौर में छॾी आयो आहियां, महिरबानी कर मूंखे अल्लाह जे घर पहुचा, मूंखे मदीने पहुचा। चई अदा घबरा न, इहो बंगलो उन जो आहे, हिन जी चाबी मुंहिंजे हवाले आहे, हीअ गाॾी बि उन सेठ जी आहे, हिन जी चाबी बि मूं वटि आहे। चई हाणे जंहिं वक़्त में तुंहिंजी दिलि चाहे वञे बैतुल्ला जी ज़ियारत कर, बैतुल्ला जो तवाफ़ कर। मौलाना मोहम्मद इदरीस रहमतुल्लाह अलैह फरमायो काश इन ग्वाले जे जेतिरी मोहब्बत असांजे दिलि में हुजे हा त रब ज़रूर मके मदीने पहुचाए। मोहब्बत हूंदी त इंशाअल्लाह बिना पैसे जे पहुचंदासीं, बाक़ी मोहब्बत न हूंदी भले करोड़पति बणिजी वञे, कारखाननि ऐं फैक्ट्रियुनि जो मालिक बणिजी वञे, रब पंहिंजो घर नसीब कोन कंदुसि। हाफ़िज़ साहब जो वाक़ियो लिखियो आहे, हिकिड़ो वॾो ऑफिसर हो अरबपति, उते मके में हज जे लाइ वियो ज़ाल समेत। उते रुगो शिकायत करे, कर महिल पाणी जी शिकायत, कर महिल मानी जी शिकायत, कर महिल चांहि जी शिकायत, कर महिल बाथरूम जी शिकायत, कर महिल कमरे जी शिकायत, कर महिल बिजली जी शिकायत। त इंतज़ाम सही न आहे। ख़ुदा जी कुदरत 8 जे ॾींहुं हाजी एराम पाए मिना पिया वञनि, उन ॾींहुं उनखे सख़्तु अटैक पियो। हाजी मिना में ही अस्पताल में। पोइ 9 जे ॾींहुं जेके बीमार हूंदा पोइ हुकूमत जे तरफ़ां गाॾियुनि जो बंदोबस्तु थियल आहे, उन्हनि बीमारनि खे अरफात में पहुचाईंदा आहिनि।
छो त अरफात में बीहण फर्ज़ आहे। 5 मिंट बीठो फर्ज़ लही वियो, बसि उते उन्हनि खे बीहारे कुझु दुआऊं घुरंदा आहिनि, पोइ वरी साॻियो हुनखे जाइ ते पहुचाईंदा। नाईअ जे ॾींहुं हुकूमत जे तरफ़ां गाॾी आई, बाबा हल तोखे अरफात में पहुचायूं त रब ते कावड़ियो वेठो आहे, कहिड़ी ज़रूरत आहे मूंखे हज जी, हिते अलाह मूंखे बीमारी ॾे, मां न हलंदुसि। हुननि ॾाढियूं मिनतूं कयुसि पर अरफात न वियो। हुनजी ज़ाल खे चयूं भला तूं हल, चई मुंहिंजो मुड़ुस नथो हले, मां छो हलां। लखे रुपया ख़र्च करे मके पहुता, पर अल्लाह ताला उन्हनि खे हज नसीब न कयो। बग़ैर हज जे ई माण्हुनि थी वापसि दुआ कयो अल्लाह तव्हां ई असांखे ज़ियारत नसीब फरमाए। ऐं मके वञो त उते तौबा ऐं इस्तिग़फ़ार घणो कयो, तवाफ़ घणो कयो ऐं थोरो वक़्तु रहो। हज़रत इमाम अबू हनीफ़ा रहमतुल्लाह अलैह फरमायो मके मदीने में थोरो वक़्तु रहो, हज करे उमरो करे जल्दी वापसि मोटो। छो? इमाम आज़म फरमायो मके में जीअं नेकी लखूं ते अथव त गुनाह बि लखूं ते अथव। हिकिड़ी नेकी कयव लख नेकिन जो सवाब, हिकिड़ो दफ़ो निमाज़ पढ़ियव लख निमाज़ुनि जो सवाब, हिकिड़ो क़ुरान मजीद जो ख़त्म कढियव लख क़ुरान जे ख़त्मनि जो सवाब। पर गुनाह बि लखूं हूंदे अथव, हिकिड़ो गुनाह कयव लख गुनाह तव्हांजे आमाल नामे में लिखिया वेंदा। ऐं जेका मोहबत खणी था वञो इहा साॻी मोहबत वापसि खयूं अचो। जीअं हितां वञो था त बचनि खां रोई करे मोकिलायो पिया, वरी उतां अचो त बैतुल्लाह जो अलविदाई तवाफ़ करे आख़िरी नबी जे रोज़े ते सलामी भरे वरी उतां बि रोंदा अचो त या अल्लाह वरी असांखे पंहिंजो घर नसीब कजो। ईअं न चइजो त वल न असां, ईअं न चइजो। ऐं मदीने वञो त उते बि अदब ऐं एतिराम में रहो। हिन वक़्त बि नबी जे रोज़े मुबारक ते आयत मुबारक लिखी पई आहे, या अय्युहल्लज़ीना आमनू ला तरफ़ऊ अस्वातकुम फ़ौक़ सौतिन नबी वला तजहरू लहू बिलक़ौल कजारि बाज़िकुम लिबाज़ अन तहबत आमालुकुम व अंतुम ला तशउरून। नबी जे रोज़े मुबारक ते आयत लिखी पई आहे, ओ ईमान वारो, ओ पाकिस्तान ऐं हिंदुस्तान जा हाजियो, ओ बांग्लादेश ऐं यमन जा हाजियो, ओ मिस्र ऐं इराक जा हाजियो, जॾहिं मुंहिंजे सोने नबी जे रोज़े ते अचो त शोर न कयो, घोड़ न कयो, पंहिंजे आवाज़नि खे बुलंद न कयो। जीअं हिक ॿिए सां ॾाढा ॻाल्हाईंदा हो ईअं न ॻाल्हाइजो। अल्लाह जो नबी आरामी आहे, मतां मुंहिंजे सोने नबी जी आराम में खलल पइजी वञे। तव्हांजे इन शोर ऐं गोड़ जे करे बेअदबी जे करे ज़िंदगी जूं नेकियूं बर्बाद थी वेंदियूं, हज उमरा तबाह थी वेंदव। जहिड़ा वियो तहिड़ा वापसि मोटिया ईंदो। अदब जी जाइ असांजा हाजी सगोरा उते नबी जे रोज़े मुबारक उते पिया था फोटू। अल्लाह जो नबी तो फरमाए जेको तस्वीर कढे थो तस्वीर कढाए थो ॿिन्हिनि ते अल्लाह ऐं अल्लाह जे रसूल जी लानत आहे। बाबा पासपोर्ट हिकिड़ी मजबूरी आहे, शनाख्ती कार्ड हिकिड़ो शरई उज़ुर आहे, फोटू कढायूं। पैसनि ते मोहम्मद अली जनाह जी तस्वीर इहा हिकिड़ी शरई मजबूरी आहे। सियासी असांजा बुज़ुर्ग जेके तस्वीरूं कढाइनि था उन्हनि जो हिकिड़ो शरई उज़ुर आहे। हिते जलसे में जेके फोटू था कढो कहिड़ो जो हरू भरू पाण खे बि गुनाहगार कयो। असांखे हिकिड़ो माण्हू हुजे त हुनखे झलियो। 10,000 जलसे में माण्हू आहिनि, 10,000 खे हथ में कैमरा आहे। तव्हांजे लेखे त असांजा मौलवी ख़ुशि आहिनि, हालांकि असांखे ख़ुशी थी। हिते फोटू कढी वरी हुते ड्राहे था चइजो केॾो ॾोह थियो। नबी जे रोज़े मुबारक ते हुते फोटू पिया था कढनि, फोटू कढी वरी उन ई वक़्त में ज़ाल ॾे था मोकिलींदव नबी जे रोज़े ते। अल्लाह जो नबी हा रोज़े मुबारक में हयात नबी
इन्हनि जे लाइ त चवंदा आहिनि त हाजी त हरामी न त पैसा ई पांगे हरामी हाजी त इहे मके मदीने में नबी साईं जी सुन्नत खे ज़िबह कयूं क़यामत जे ॾींहुं मके मदीने जी धरती गवाही ॾे त ही नबी जे सुन्नत जो तारक आहे पोइ केरु असांजी सिफारिश कंदो हालांकि मस्जिद नबी में अचे त हुते मोबाइल ख़ामोश मां 2012 में उमिरि ते वियुसि हिकिड़ो अरब वेठो मुंहिंजे भरिसां हुयो बि ॾाढी कुड़िया मूं ॾे काल जो आई थोरी रिंग वॼी अरब जो मुंहुं ॻाढ़ो थी अरबी में चई मौली साहिब तोखे हया न आई अलाह जो नबी ते हरामी तो मोबाइल आम कई मां जो बस अॼु खां बाद मोबाइल ख़ामोश अदब जी जाइ असांजो मौलाना मोहम्मद कासिम नानोतवी रहमतुल्लाह अलैहि जॾहिं मदीने पाक विया त पेरनि मूं जुती लाथऊं जेतिरो वक़्तु मदीने पाक में हुया पेरनि में जुती कान हुई पथरेली ज़मीन पेरनि में लिफूं पइजी वयूं पटियूं ॿधियूं पयूं शागिर्दनि चयो साईं तव्हां जुती छो नथा पायो मौलाना नानोतवी रहमतुल्लाह अलैहि फरमायो मां उन शहर में जुती कीअं पायां जंहिं शहर जे घिटिन में महबूब मोहम्मद मुस्तफ़ा जा कदम मुबारक लॻा आहिनि थी सघे थो मां जुती पायां ऐं मुंहिंजे जुतीअ जो तरो ज़मीन जे उन हिसे खे लॻी पवे जंहिं हिसे ते मुंहिंजे महबूब जा कदम मुबारक लॻा मां बेअदब थी पवां क़यामत जे ॾींहुं कहिड़ो मुंहुं खणंदुसि एॾो असांजे बुज़ुर्गनि खे अदब हूंदो हो असांजा हज़रत साईं हम्मादुल्लाह हालेजवी रहमतुल्लाह अलैहि अल्लाह उन जवान जी क़बर ते किरोड़ा रहमत नाज़िल फरमाए साईं जन वटि हिकिड़े फ़क़ीर तस्बीह आंदी हज़रत साईं जन उन तस्बीह खे चुमियूं पिया ॾियनि उनखे अखियुनि ते पिया रखनि सीने सां पिया लॻाइनि फ़क़ीरनि चयो साईं इहा तस्बीह त पाकिस्तान जी आहे हज़रत साईं हम्मादुल्लाह हालेजवी रहमतुल्लाह अलैहि फरमायो पुट शइ जिथों जी बि हुजे पर मके मदीने जी हवा त लॻी जंहिं शइ खे मके मदीने जी हवा थी लॻी असांजा बुज़ुर्ग एॾो जो अदब था कनि एतिराम दुआ कयो अलाह असांखे अदब नसीब फरमाए ॿियो ही महीनो क़ुर्बानीअ जो महीनो मूंखे उमेद आहे बल्कि रब में यकीन आहे तव्हां सभिनी तयारी कई हूंदी क़ुर्बानी जो जानवर वठी छॾियो सभिनी ते क़ुर्बानी वाजिब आहे 72,000 कंहिं वटि न हूंदा सभिनी वटि 72,000 हूंदा हिकिड़ी मेंह बि लख लख जी नबी साईं फरमायो क़ुर्बानी जे जानवर जे पुठी ते जेतिरा वार एतिरियूं नेकियूं हाणे मां तव्हांखां पुछां थो ढॻीअ जे पुठीअ ते वार केतिरा सॼो साल प्रोफेसर मास्टर लेक्चरार इंजीनियर इहे वार ॻणे सघंदा एतिरे नेकियुनि खां जो असां mahrum थी वञूं या बदबख्ती आहे हालांकि क़यामत जे ॾींहुं हिकिड़ी नेकीअ जे लाइ माण्हू परेशान हूंदो नबी साईं फरमायो पीउ पियो पुट खे चवंदो पुट अॼु तुंहिंजे पीउ खे हिकिड़ी नेकी जी ज़रूरत आहे मुंहिंजे जन्नत ऐं जहन्नम जो मसइलो आहे बचपन खां वठी जवानीअ ताईं मां तुंहिंजी ख़िदमत कयमि बीमार थींदे तुंहिंजी बीमारदारी कयमि वरी तोखे पढ़ायुमि वरी तुंहिंजी शादी करायमि तुंहिंजा घर ठारायमि अॼु हिकिड़ी नेकी जी ज़रूरत आहे पुट हिकिड़ी नेकी ॾे पुट चवंदुसि बाबा हो दुनिया जो जहान ॿियो असांखे पंहिंजो फ़िकिर आहे अम्मा पंहिंजे बच्चे खे चवंदी पुट मां तुंहिंजी अम्मा हां 2.5 साल मां तुंहिंजी ख़िदमत कयमि मुंहिंजो बि हक़ आहे हिकिड़ी नेकी ॾे मां खे पुट जवाब ॾींदो क़ुरान भी थो चए लौ यफ्तदी मिन अज़ाब यौम इज़िम बिबनी व साहिबतिही व अखी व फसीलतिही अल्लती तुवी व मन फिल अर्ज़ जमीअन सुम्म युनजी पीउ पियो रब खे चवंदो या अल्लाह मुंहिंजे पुट खे बाहि में साड़ मूंखे बचा अम्मा पे रब खे चवंदी या अल्लाह मुंहिंजे बच्चे खे बाहि में साड़े मूंखे बचा अल्लाह अकबर मुड़ुस पियो रब खे चवंदो या अल्लाह मुंहिंजे ज़ाल खे बाहि में साड़े मूंखे बचा भाउ पियो चवंदो या अल्लाह मुंहिंजे भाइरनि खे बाहि में साड़ मूंखे बचा क़ौम जो वॾो पियो चवंदो या अल्लाह
मुझी सजी कौम के बाय में साड़ सुम्मा युंजीर गो मुखे बचा यौम यफिरुल मरउ मिन अखी व उम्मिही व अबी व साहिबतिही व बनी। कुरान तो फरमा भा खो बेजार होंदो, अब्बू अम्मा औलाद खो बेजार, औलाद अब्बे अम्मा खो बेजार, मुर्स ज़ाल खो बेजार, ज़ाल मुर्स खो बेजार। उते क़यामत जे ॾींहुं सभिनी खे पंहिंजूं नेकियूं कमी ईंदियूं। हाणे मां तव्हां खां पुछां थो, एतिरे नेकियुनि खां जो महरूम थी वञो या बदबख्ती आहे या न? ऐं क़यामत जे ॾींहुं जानवर सुवारनि जी सूरत में अची आॾो बीहंदा त असांजे पुठी ते सुवार थियो त पुल सिरात पार करे तव्हांखे जन्नत में पहुचायूं। ऐं कोशिशि कयो जानवर पाण पालियो, असां ॿाहिराड़ी में था रहूं। असांजो मौलाना मोहम्मद कासिम नानोतवी रहमतुल्लाह अलैह हर साल ढगी कुर्बान कंदा। 10 जे ॾींहुं ढगी कुर्बान कंदा, वरी 11 जे ॾींहुं ॿी ढगी वठी पोइ हुनजी एॾी ख़िदमत कंदा, गाह हुनखे पाण खाराइनि, बूसो ॾियनि, मखण खाराइनि, खीर हुनखे पियारनि, वरी पहिरीं ज़ुल जॻह वठी एॾी ख़िदमत कनि। एॾो त हुन ढगीअ जो प्यार थी वेंदो हो मौलाना सां, जो मौलाना जॾहिं दारुल उलूम ईंदा मदरसे में त उहा ढगी बि पोयां लॻी ईंदी हुई। सॼो ॾींहुं दारुल हदीस में हदीस पढ़ाईंदा हुआ, ढगी दरवाज़े ते वेठी हूंदी, वरी वेंदा त ढगी बि पोयां। वरी ही ॾींहं जेके अचनि था ॾाढो हुनखे सिंगारनि, हुन सां प्यार, हुनखे वेंझारनि, खरखणो हणंदसि, बादाम ऐं अखरोट में खीर हुनखे प्यारनि। ईद जे ॾींहुं जॾहिं मौलाना ईद नमाज़ पढ़ाए घर ईंदा हुआ हुन ढगीअ खे कुर्बान करण जे लाइ, जॾहिं ढगीअ खे छोड़ींदा हुआ त घर जा भाती मायूं मर्द ॿार ईअं रोंदा हुआ ॼण घर जो भाती थो कुर्बान थिए, सभु रोंदा हुआ। भली शइ कुर्बान कजे नी, भली तॾहिं थी जॾहिं हुनखे हथ सां पालिजे। ऐं हिननि जानवरनि खे एॾी शनाख़त। मां हाणे नवाब शाह वियुसि, असांजो दोस्त हो हिकिड़ो कलोई, चई इहो ढगो मां पालियो आहे कुर्बानी जे लाइ। सो हाणे 2-3 ॾींहं थिया, ॾाढी मस्ती कई, 2 आहुर मुंहिंजा सीमेंट जा भञिजे। चईं मां लठ खयमि त अॼु तोखे न छॾींदुसि, कसम खणी करे चईं जीअं जो मां लठ खयमि त हिन ढगे पंहिंजा 2 आॾो वारा पेर हेठि ज़मीन ते झुकाया, पंहिंजी मुंडी पंहिंजो मथो ज़मीन ते रखी, बसि मां बि वरी भाकुर वञी पातोमांसि, अखियुनि मां पाणी पियो वहेसि ढगे जे, बसि चुमी ॾेई करे चयोमांसि यार माफ़ कयो। बसि ढगनि खे एॾी शनास, कोशिशि कयो त हथ सां पालियो। हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम त इस्माइल खे कुर्बान कयो, 7 साल उमिरि हुअसि, मिना जे मैदान में वठी आयुसि। कुरान तो फरमाए फलम्मा अस्लमा वतल्लहु लिलजबीन। इस्माइल अलैहिस्सलाम चयो बाबा पहिरें नंबर ते अखियुनि ते पटी ॿध, 2 नंबर ते मूंखे पेशानी भर लेटा, थी सघे तो तुंहिंजी नज़र मुंहिंजे चेहरे ते पइजी वञे ऐं पिदरी शफ़क़त ज़ाहिर थी पवे, अल्लाह जे हुक्म जे तामील में देर न थिए। समझ में अचे तो हज़रत इब्राहिम खां वधीक इस्माइल जी कुर्बानी। कुरान तो फरमा हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम अखियुनि ते पटी ॿधी, इस्माइल खे पेशानी भर लेटाई, काती हुन जे गर्दन ते पोयां रखी। उन वक़्त में अल्लाह ताला जिब्रील खे चयो, जिब्रील जल्दी कर जन्नत मां हिकिड़ो दुंबो का, 1 सेकंड में 7 आसमान क्रॉस करे मक्के मदीने जे जबलनि खे पार करे मिना जे मैदान में पहुच। इब्राहिम इस्माइल खे ज़िबे थो करे, 1 सेकंड में इस्माइल खे परे करे हुन जी जाइ ते जन्नत जो जानवर सुमार। सब जो सुभान अल्लाह, इहो 1 सेकंड में कम थियो। इब्राहिम अलैहिस्सलाम काती वहाई, मुंडी धड़ खां जुदा थी वई, उथियो चई या अल्लाह वॾी आज़माइशी इम्तिहान हुयो, कुर्बानी क़बूल फरमा, अखियुनि तो जो पटी लाहे त इस्माइल मुस्कुराए थो पियो, जन्नत जो जानवर ज़िबे लॻो पियो आहे। वरी अॻिते वधियो कुहण जे लाइ, अल्लाह साईं फरमायो वनादैनाहु अया इब्राहिम क़द सद्दक़्ता रुया इन्ना कज़ालिक नजज़िल मुहसिनीन। ओ इब्राहिम तू पंहिंजो ख्वाब सचो करे ॾेखारियो,
तू इम्तिहान में पास थिए इस्माइल पाण कोन भॻो आ इनखे मां बचायो आ इहो कुछ जंग जे लाइ न आयो आ इन जे नस्ल मां मूंखे मिठो नाले वारो मुहम्मद मुस्तफ़ा पैदा करो शुक्र थियो जो दुंबो ज़िबे थी वियो न त इस्माइल ज़िबे थी वञे त असांखे बि पुट क़ुर्बान सो सभु कोशिशि कयो त इंशाअल्लाह असां क़ुर्बानी कंदासीं नबी से हर साल 2 क़ुर्बानियूं कंदा हिकिड़ो दुंबो ज़िबे करे फरमाईंदा या अल्लाह ही मां पंहिंजे तरफ़ों पंहिंजे अहल अयाल जे तरफ़ों क़ुर्बानी थो कयां वरी ॿिए दुंबे खे ज़िबे करे नबी से दुआ घुरंदा या अल्लाह हाणे क़यामत ताईं जेके मुंहिंजा ग़रीब उम्मती क़ुर्बानी जी ताक़त नथा रखी सघनि ही दुंबो मां उन्हनि ग़रीबनि जे तरफ़ों क़ुर्बान थो कयां जीअं मुंहिंजा ग़रीब बि क़ुर्बानी जे सवाब खां महरूम न थियनि अल्लाह साईं ताक़त ॾे त पंहिंजी क़ुर्बानी बि करे वरी नबी साईं बि क़ुर्बानी करे पर पहिरीं पंहिंजी क़ुर्बानी करे पीउ माउ जी बि क़ुर्बानी करे सघे थो मुर्शिद जी तरफ़ों क़ुर्बानी करे सघे अल्लाह साईं खां दुआ आहे अल्लाह ताला तव्हां असांखे इन अमल करण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए